ओम शांति। ये जी मज़ेदार का 14/11/2023 मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार मनुष्य खां देवता ठहिण जी सर्विस में विघ्न ज़रूरु पवंदा आहिनि। तव्हांखे तकलीफ़ सहन करे करे बि हिन सर्विस ते तत्पर रहणो आहे ऐं रहमदिल बि ठहिणो आहे। प्रश्नार्थ जे अंतिम जन्म जी स्मृति रहंदी आहे, जेकी हुनजी निशानी छा हूंदी आहे। उत्तर आहे हुनजी बुद्धि में रहंदो कि हाणे हिन दुनिया में असांखे ॿियो जन्म न वठिणो। जेके अंतिम जन्म जी स्मृति हूंदी उन्हनि जी बुद्धि में हूंदो कि हाणे असांखे हिन दुनिया में ॿियो जन्म न वठिणो आहे ऐं न ॿियनि खे जन्म ॾियणो आहे। इहा पापात्माउनि जी दुनिया आहे। हिन जी वृद्धि हाणे न खपे। इनखे विनाश थियणो आहे। असां हिन पुराणे वस्त्रनि खे उतारे पंहिंजे घर वेंदासीं। हाणे नाटक पूरो थियो। गीता नई उमिरि जी कलियूं। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि तव्हां ॿारनि खे हर हिक जी ज्योति जॻाइणी आहे। ये तव्हांजी बुद्धि में आहे न। बाप खे बि बेहद जो ख़्यालु रहंदो आहे कि जो बि मनुष्य मात्र आहिनि उन्हनि खे मुक्ति जो रास्तो ॿुधायूं। बाप ईंदा ई आहिनि ॿारनि जी सर्विस करणु, सभिनि खे दुखनि सां लिबरेट करणु। मनुष्य सम्झंदा न आहिनि कि इहे दुख आहे त सुख जो बि कोई स्थान हूंदो। इहे न ॼाणंदा आहिनि। शास्त्रनि में दुखनि जे स्थान खे बि सुखनि जे स्थान खे बि दुख जो स्थान ठाहे छॾियो अथनि। चईंदा आहिनि न, कृष्ण जी दुनिया में कंस हुयो, राम जी दुनिया में रावण हुयो। त बाबा चवनि था मनुष्य ई सम्झनि नथा कि दुख आहे त सुखनि जो बि कोई स्थान हूंदो। सुख जे स्थान खे बि दुख जो स्थान ठाहे छॾियो अथनि। हाणे बाप आहे रहमदिल। मनुष्य त इहे बि न ॼाणंदा आहिनि कि असां दुखी आहियूं, छो जी सुख जो ऐं सुख ॾियण वारे जो पतो ई न आहे। इहे बि ड्रामा जी भावी आहे। सुख कंहिंखे चइबो आहे, दुख कंहिंखे चइबो आहे, इहे ॼाणंदा न आहिनि। ईश्वर जे लाइ चई ॾींदा आहिनि, उहो ई सुख दुख ॾींदो आहे। गोया हुन ते कलंक लॻाईंदा आहिनि। ईश्वर जेके बाप चईंदा आहिनि उन्हनि खे ॼाणंदा ई न आहिनि ऐं उन्हनि खे चई छॾंदा आहिनि उहो ई सुख दुख ॾींदो आहे। बाप चईंदा आहिनि कि मां ॿारनि खे सुख ॾींदो आहे। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि पतितनि खे पावन ठाहिणु। चईंदा आहिनि मां सभिनि खे वठी वेंदो आहे स्वीट होम में। उहा स्वीट होम बि पावन आहे न। हुते कोई पतित आत्मा न रहंदी आहे। हुन ठिकाने खे कोई ॼाणंदो न आहे। चईंदा आहिनि फलानो पार निर्वाण धाम वियो, परंतु सम्झंदा न आहिनि। बौद्ध पार निर्वाण वियो त ज़रूरु हुतां जो रहण वारो हूंदो न, त हुते ई वियो। अच्छा उहो त वियो, बाक़ी ॿिया कीअं वेंदा? साथ त कोई खे वठी न वियो। वास्तव में उहो वेंदा न आहिनि। हिन करे सभु पतित पावन बाप खे यादि कंदा आहिनि। पावन दुनिया ॿ आहिनि, हिकु आहे मुक्तिधाम, ॿी आहे जीवन मुक्तिधाम। शिवपुरी विष्णुपुरी। इहा आहे रावणपुरी। परमपिता परमात्मा खे राम बि चइबो आहे न। राम राज्य चईंदा आहिनि त बुद्धि परमात्मा तरफ़ हली वेंदी आहे। मनुष्य खे त सभु परमात्मा न मञंदासीं न त तव्हांखे तरस पाइणो खपे। तकलीफ़ त सहन करणी पवंदी आहे। बाबा चईंदा आहिनि मिठा ॿार, मनुष्य खे देवता ठाहिण में हिन ज्ञान में विघ्न ॾाढा पवंदा आहिनि। मनुष्य खे देवता ठाहिण में हिन ज्ञान में विघ्न ॾाढा पवंदा आहिनि। बाबा चवनि था त हिन दुनिया में ॾिसो केॾा विघ्न पवनि था न। त मनुष्य खे देवता ठाहिण में हिन ज्ञान में विघ्न ॾाढा पवंदा आहिनि। गीता जी भॻवान गाली खाधी हुई न, ॻाल्हियूं उन्हनि खे बि ऐं तव्हांखे बि मिलंदियूं आहिनि। चईंदा आहिनि न कि इन्हनि शायदि चौथ जो चंद्रमा ॾिठो। इहे सभु दंत कथायूं आहिनि। दुनिया में त केतिरो गंद आहे। मनुष्य छा खाईंदा आहिनि, जानवरनि खे मारंदा आहिनि, छा कंदा आहिनि। बाप अची करे इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां छुड़ाईंदा आहिनि। दुनिया में मारामारी केतिरी आहे न। तव्हांजे लाइ बाप केतिरो सहज करे ॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि कि तव्हां सिर्फ़ु मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वञनि। दुनिया जो हाल ॾिसो। भक्ति मार्ग में केॾो माण्हू धक्का था खाइनि, केॾा मारामारी आहे। बाबा त असांखे सिर्फ़ु चईंदा आहिनि
चुप थी करे मूंखे यादि करो हर कर्म कंदे त तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। सभिनि खे हिकु ई ॻाल्हि सम्झायो बाबा चवनि था। बाप चवंदा आहिनि पंहिंजी शांतीधाम सुखधाम खे यादि करो। तव्हां असुलु हुतां जा रहवासी आहियो न। सन्यासी माण्हू बि हुतां जे लाइ ई रास्तो ॿुधाईंदा आहिनि। अगरि हिकु निर्वाण धाम हली वियो त ॿिए खे कीअं वठी वेंदा, उन्हनि खे केरु वठी वेंदो। सम्झो निर्वाण धाम वियो, उन्हनि जा बौद्धी त हिते ई वेठा आहिनि, उन्हनि खे वापसि वठी विया, उन्हनि खे वापसि वठी वञनि न। ॻाईंदा बि आहिनि जो पैगंबर आहे सभिनि जी रूह हिते आहे, जो पैगंबर आहिनि सभिनि जी रूह हिते ई आहे, यानी कि हिन के शरीर में आहे पोइ बि महिमा ॻाईंदा रहंदा आहिनि। इहे बि चवंदा आहिनि कि सभी पैगंबर हिन समय के न के शरीर में आहिनि, पोइ बि ॻाईंदा आहिनि कि पार निर्वाण धाम वियो। अच्छा, धर्म स्थापन करे करे वियो, पोइ छा थियो? मुक्ति में वञण जे लाइ मनुष्य केतिरो मथो मारंदा आहिनि। उन्हनि त इहे जप तप तीर्थ आदि न सिखाया न। बाप चवंदा आहिनि मुक्ति धाम में वञण लाइ मनुष्य केतिरो मथो मारंदा आहिनि न। उन्हनि त इहे जप तप तीर्थ न सिखाया। बाप त चवंदा आहिनि मां ईंदो ई आहियां सभिनि जी गति सदगति करणु, सभिनि खे वापसि वठी वञण लाइ ईंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो उहो बाबा आहे भॻवानु। असां सभु माली आहियूं न। हाणे असां बाबा भॻवानु ऐं माली ठही वियासीं। मम्मा बाबा ऐं असां सभु ॿार माली बीज बोईंदा आहियूं, कलम निकिरंदो आहे, पोइ माया जी तूफ़ान लॻंदा आहिनि, अनेक प्रकार जा तूफ़ान लॻंदा आहिनि। इहे माया विघ्न आहे न, इहे माया जा विघ्न आहिनि। तूफ़ान लॻंदा आहिनि त पुछणो खपे बाबा हिन जे लाइ छा करिणो खपे। असांखे जॾहिं तूफ़ान लॻंदा आहिनि त पुछणो खपे बाबा हिन जे लाइ असां छा करूं। तूफ़ान लॻनि त श्रीमत ॾियण वारो त बाप आहे न। तूफ़ान त लॻंदा ई। नंबर 1 आहे देह अभिमान। इहे न सम्झंदा कि मां आत्मा अविनाशी आहियां त शरीर विनाशी आहे। देह अभिमानी इहे न सम्झंदा। असां 84 जन्म पूरा थिया असांजा। आत्मा ई पुनर्जन्म वठंदी आहे न। घड़ी घड़ी हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। आत्मा जो ई कमु आहे। हाणे बाप चवंदा आहिनि तव्हांजी अंतिम जन्म हिन दुनिया में ॿियो जन्म न वठिणो आहे, न कंहिंखे ॾियणो आहे। पुछंदा आहिनि कि पोइ सृष्टि कीअं वृद्धि थींदी? अरे हिन समय सृष्टि जी वृद्धि न थियणी खपे। इहे त भ्रष्टाचार जी वृद्धि आहे न। इहे रस्म रावण खां शुरू थी आहे। दुनिया खे भ्रष्टाचारी ठाहिण वारो रावण ठहियो, शिष्टाचारी ठाहिण वारो राम ठहियो। इन में बि तव्हांखे केतिरी महिनत करणी पवंदी आहे। घड़ी घड़ी देह अभिमान अची वेंदो आहे। त इहे सम्झाइण में बि घड़ी घड़ी माण्हुनि खे अगरि देह अभिमान में न अचनि त पंहिंजी खे आत्मा सम्झनि। सत्युग में बि पंहिंजी खे आत्मा त सम्झंदा आहिनि न, ॼाणंदा आहिनि हाणे असांजी शरीर वृद्ध थी वियो, हिनखे छॾे नयो वठूं। हिते त आत्मा जो बि ज्ञान न आहे, पंहिंजी खे देह सम्झी वेठा आहिनि। हिन दुनिया सां वञण जी दिलि हुनजी आहे जो दुखी आहिनि। हुते त आहे ई सुख, बाक़ी आत्मा जो ज्ञान हुते रहंदो आहे। हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि, इन करे दुख न थींदो आहे। उहो सुख जी प्रालब्ध आहे। हिते बि आत्मा त चवंदी आहे पोइ भल कोई आत्मा सु, हिते बि आत्मा त चवंदा आहिनि पोइ भल कोई आत्मा सु परमात्मा चई ॾींदा आहिनि। आत्मा जो इहो ज्ञान त आहे न, परंतु इहे न ॼाणंदा आहिनि कि असां हिन पाठ खां वापसि वञी न सघंदा आहियूं। परंतु इहे न ॼाणंदा आहिनि कि असां हिन पाठ खां वापसि न वञी सघंदा आहिनि। हिकु शरीर छॾे ॿियो वठिणो ई आहे। पुनर्जन्म त सभु मञंदा आहिनि न। कर्म त सभु कूटंदा आहिनि न। माया जे राज्य में कर्म विक्रम थी वेंदा आहिनि त कर्म कूटंदा रहंदा आहिनि। हुते ईअं अहिड़ा कर्म न थींदा आहिनि जो कूटणा पवनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो कि वापसि त वञिणो ई आहे, असांखे विनाश थियणो ई आहे। बॉम्ब जी ट्रायल बि थिए थी, गुस्से में अची करे पोइ ठोके ॾींदा। इहे पावरफुल बॉम्ब आहे न। गायन बि आहे यूरोप वासी यादव, भल असां सभु धर्म वारनि खे यूरोप वासी ई चवंदा आहियूं।
भारत आहे हिकु तरफ़, बाक़ी उन्हनि सभिनि खे मिलाए छॾियो अथनि। पंहिंजे खंड जे लाइ उन्हनि खे प्यार त ॾाढो रहंदो आहे न, परंतु भावी अहिड़ी आहे जो छा कंदा। ताक़त सॼी तव्हांखे बाबा ॾियनि था न, त असां पूरे विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। योग बल सां तव्हां राज्य वठंदा आहियो न, तव्हांखे कोई बि तकलीफ़ न ॾींदा आहिनि। सिर्फ़ु बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो, देह अभिमान छॾो। चवंदा आहिनि मां राम खे यादि कंदो आहे, श्री कृष्ण खे यादि कंदो आहे, त उहो पंहिंजी खे आत्मा थोरी सम्झंदा आहिनि। आत्मा सम्झंदा आहिनि त आत्मा जे बाप खे छो न यादि कंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मुंहिंजे परम पिता परमात्मा खे यादि करो, त जीव आत्माउनि खे छो यादि कंदा आहियो। ये जेका भी राम सीता ये सब भी जेका भी देहधारण रूप में भगवान की याद था करनि, त उहो जीव जी आत्मा खे छो था यादि करो। तव्हांखे देही अभिमानी ठहिणो। मां आत्मा आहियां, बाप की यादि कंदो आहे। बाबा फरमान ॾिनो अथई, यादि करण सां विक्रम विनाश थींदा। बाबा खे निराकार रूप में यादि करण सां संजा विक्रम विनाश थी वेंदा आहिनि, ऐं वर्सो बि बुद्धि में अची वेंदो आहे। बाप ऐं जायदाद अर्थात मुक्ति ऐं जीवन मुक्ति, हिन जे लाइ ई धिका खाईंदा आहिनि। यज्ञ तप तीर्थ यज्ञ तप आदि कंदा रहंदा आहिनि, पोप सां बि आशीर्वाद वठंदा आहिनि। छो वठंदा आहिनि? बाप अर्थात बाप ऐं जायदाद अर्थात मुक्ति ऐं जीवन मुक्ति खे पाइण लाइ माण्हू कोई चवंदो आहे शांति खपे, उहो मुक्ति, कोई चवंदो आहे सुख खपे, उहो जीवन मुक्ति। हिन जे लाइ माण्हू कहिड़ा धक्का खाईंदा आहिनि, कहिड़ा यज्ञ तप आदि कंदा रहंदा आहिनि, पोप सां बि आशीर्वाद वठण वेंदा आहिनि। हिते बाप सिर्फ़ु चवंदा आहिनि देही अभिमानी, देह अभिमान छॾे पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। जैसे असां स्वयं खे आत्मा सम्झी करे मुरली न ॿुधंदासीं, बाबा खे यादि न कंदासीं, त असांखे कीअं असांजा विक्रम विनाश थींदा। बाबा चवनि था कि हाणे वञिणो आहे। केतिरो सहज करे सम्झाइनि था न बाबा। बाबा चवनि था गृहस्थ व्यवहार में रहंदे बुद्धि में बाबा जी ॻाल्हियूं रखो। गृहस्थ व्यवहार में रहंदे बुद्धि में बाबा जी ॻाल्हियूं रखो। जीअं नाटक पूरो थींदो आहे त सम्झंदा आहिनि कि बाक़ी 15 मिंट आहिनि, हाणे ये सीन पूरो थींदो। एक्टर्स सम्झनि असां इहे कपिड़ा उतारे घर वेंदासीं, हाणे सभिनि खे वापसि वञिणो आहे। ईअं ॻाल्हियूं पाण सां करणियूं खपनि। केतिरो समय, बाबा चवंदा आहिनि केतिरो समय ईअं पाण सां ॻाल्हियूं करणियूं खपनि कि हाणे पूरी सीन थी वई, हाणे असांखे इहो पुराणो शरीर रूपी कपिड़ो छॾे नयो शरीर रूपी कपिड़ो पाइणो आहे, हाणे सभिनि खे वापसि वञिणो आहे। ईअं ॻाल्हियूं करणियूं खपनि। केतिरो समय असां सुख दुख जो पाठ वॼायो, इहे ॼाणंदा आहियो। हाणे बाप चवंदा आहिनि कि मूंखे यादि करो, दुनिया में छा छा थींदो रहंदो आहे, इन्हनि सभिनि खे भुलिजी वञो। ये सभु ख़तमु थी वञणा आहिनि। बाबा चवनि था दुनिया में जो कुझु बि थिए थो सभु कुझु भुलिजी वञो, इहे सभु ख़तमु थियण वारा आहिनि। हाणे सभिनि खे वापसि घर हलणो आहे। उहे सम्झंदा आहिनि कि कलयुग अञा 40,000 वर्ष हलंदो, इनखे घोर अंधियारो चइबो आहे न। बाप जो परिचय न आहे, ज्ञान माना बाप जो परिचय। दुनिया में माण्हू छा छा चईंदा रहंदा आहिनि कि कलयुग केतिरो आहे, बाप जो परिचय न आहे, त इहे त घोर अंधियारो आहे न। ज्ञान माना बाप जो परिचय, अज्ञान माना नो परिचय। त गोया घोर अंधियारे में आहिनि। हाणे त सोजरे में आया आहियो न, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। हाणे राति पूरी थियण वारी आहे, हाणे वापसि वेंदा आहियूं। अॼु ब्रह्मा जी राति, कल्ह ब्रह्मा जो ॾींहुं थींदो आहे। बदिलण में टाइम त लॻंदो आहे न, बाबा चवनि था दुनिया खे बदिलण में टाइम त लॻंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां हिन मृत्यु लोक में आहियूं, कल्ह असां अमरलोक में हूंदासीं, पहिरियों त वापसि वेंदासीं। ईअं असां 84 जन्मनि जो चकर फिरंदो आहे। ईअं 84 जन्मनि जो चकर फिरंदो आहे। ईअं न वीचार सागर मंथन करो। असां पहिरियों स्वर्ग सतयुग में हुयासीं, पोइ त्रेता में, पोइ द्वापर में, पोइ कलयुग में,
असां एतिरा जन्म वरिता, असां ईअं खेॾी अची कोई पंहिंजी कहानी ॿुधाईंदो न, हीअं ख़ुदि खे ॿुधायो या कंहिंखे बि ॿुधायो कि असां पंहिंजे 84 जन्मनि जी कहानी ॿुधायूं था। इहो फिरणो बंदि न थींदो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां केतिरी बार मूंसां मिलिया हूंदव न। ॿार चईंदा आहिनि कि अनेक बार मिलिया आहियूं बाबा, तव्हां सां 84 जन्मनि जो चकर पूरो, बाबा चईंदा आहिनि तव्हांजा 84 जन्मनि जो चकर पूरो थींदो आहे त सभिनि जो ई थी वेंदो आहे। इनखे चइबो आहे ज्ञान ॾियण वारो हिकु ई ज्ञान सागर बाबा आहिनि। परम पिता परमात्मा पतित पावन आहिनि। तव्हां पुछी सघंदा आहियो पतित पावन कंहिंखे चइबो आहे? भॻवान त निराकार खे चइबो आहे। उहो पोइ तव्हां रघुपति राघव राजा राम छो चईंदा आहियो? भई जो चईंदा आहिनि न कि ज्ञान ॾियण वारो आहे ई ज्ञान सागर परम पिता परमात्मा पतित पावन। तव्हां पुछी सघंदा आहियो भई पतित पावन कंहिंखे था चओ? भॻवान त निराकार आहे जॾहिं उहो चवनि। पोइ तव्हां रघुपति राघव राजा राम छो चईंदा आहियो? आत्माउनि जो बाप त उहो निराकारी आहे न। सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे कि बाबा पतित पावन आहे त इहा जेकी महिमा आहे रघुपति राघव राजा राम, इहा छो चईंदा आहियो? दिन प्रतिदिन असांजी उन्नति थींदी वेंदी, शुजी गुह्य ज्ञान मिलंदो वेंदो आहे न। सम्झाइण लाइ सिर्फ़ु अलफ़ जी ॻाल्हि आहे। अलफ़ खे भुलिजंदा त आर्फन थी वेंदा आहियूं, दुखी थी वेंदा आहियूं न। हिकु द्वारा हिकु खे ॼाणण सां त 21 जन्म सुखी थी वेंदो आहे। हिकु द्वारा हिकु खे ॼाणण सां त 21 जन्म सुखी थी वेंदा। इहा आहे ज्ञान, उहा आहे अज्ञान। जो चई ॾींदा आहिनि भॻवान परमात्मा सर्वव्यापी आहे। अरे उहो त बाप आहे न। बाप चईंदा आहिनि तव्हांजे अंदरि भूत सर्वव्यापी आहिनि, 5 विकार रूपी रावण सर्वव्यापी आहिनि। इहे ॻाल्हियूं सम्झाइणियूं पवंदियूं आहिनि। असां ईश्वर जी गोद में आहियूं, इहा ॾाढो भारी नशो खपे। बाबा चवनि था असां ईश्वर जी गोद में आहियूं, इहा ॾाढो वॾो भारी नशो खपे। पोइ भविष्य में देवता जी गोद में वेंदासीं, हुते त सदैव सुख ई आहे न। शिव बाबा असांखे एडॉप्ट कयईं, उनखे यादि करिणो आहे। पंहिंजा बि ॿियनि जो बि कल्याण करिणो आहे त राजा ई मिलंदी। ये सम्झण जी वॾी सुठी ॻाल्हि आहे। शिव बाबा आहे निराकार, असां आत्मायूं बि निराकार। हुते असां अशरीरी नंगा रहंदा आहियूं काथे? परम धाम में। बाप त सदैव अशरीरी आहे न। बाबा कॾहिं शरीर रूपी कपिड़ो पाए पुनर्जन्म न वठंदा आहिनि। बाबा हिकु बार रीइनकॉर्नेट कंदा आहिनि, पहिरियों ब्रह्मण रचंदा आहिनि त हुननि खे पोइ पंहिंजो ठाहे करे ऐं नाम रखिणो पए न। ब्रह्मण न त ब्रह्मण किथां अचनि? ब्रह्मा न त ब्रह्मण किथां अचनि? बाबा पुछनि था जॾहिं ब्रह्मा ई न हुजे त ब्रह्मण किथां हुजनि? त पहिरियों बाबा ब्रह्मा बाबा में खे रचंदा आहिनि, पोइ उन्हनि खे पंहिंजो ठाहे करे नाम रखिणो पए ब्रह्मा न त ब्रह्मण किथां आया? त इहा उहो ई आहे जे पूरा 84 जन्म वरिता आहिनि। गोरो फोसो सावरो ठहींदो आहे, सुंदर खां पोइ शाम खां पोइ सुंदर ठहींदो आहे। भारत जो ई श्याम सुंदर नाम रखी सघंदा आहिनि। भारत जो बि नाम श्याम सुंदर नाम रखी सघंदा आहिनि। बाबा चवनि था सिर्फ़ु कृष्ण जो न, भारत जो बि भारत खे ई श्याम ऐं भारत खे ई गोल्डन एज सुंदर चइबो आहे न। भारत ई कामचिता ते वेही कारो ठही वेंदो आहे, भारत ई हिन ज्ञान चिता ते वेही गोरो ठहींदो आहे। भारत सां ई मथो मारणो पवंदो आहे न। भारतवासी पोइ ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि। भारतवासी पोइ ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि। यूरोपियन ऐं इंडियन में फ़र्क़ु न ॾेखारे में ॾींदो आहे। हुते वञी करे शादी कंदा आहिनि, पोइ उहे क्रिश्चन कहलाइण लॻी वेंदा आहिनि। उन्हनि जा ॿार आदि पोइ हुन फीचर्स जा हूंदा आहिनि। अफ्रीका में बि शादी करे वठंदा आहिनि। हाणे बाबा विशाल बुद्धि ॾींदा आहिनि।
हाणे असांखे बाबा विशाल बुद्धि ॾींदा आहिनि चक्र खे सम्झण जी। इहा बि लिखियलु आहे विनाश काले विपरीत बुद्धि। यादव कौरन जी आहे प्रीत, यादव ऐं कौरन जी प्रीत बुद्धि न आहे। जे प्रीत रखी हुनजी विजय थी। विपरीत बुद्धि चइबो आहे दुश्मन खे। बाप चईंदा आहिनि हिन समय सभु हिक ॿिए जा दुश्मन आहिनि। बाप खे सर्वव्यापी चई गाली ॾियणु लॻी वेंदा आहिनि। या त पोइ चईंदा आहिनि जनम मरण रहित आहे, उन्हनि जो कोई नाम रूप न आहे। उहो गॉड फादर बि चईंदा आहिनि। साक्षात्कार बि थींदो आहे आत्मा परमात्मा जो। उन में पोइ परमात्मा में फ़र्क़ु ई न रहंदो आहे आत्मा ऐं परमात्मा। बाक़ी नंबरवार कम जासी ताक़त थी वेंदी आहे। मनुष्य भल मनुष्य आहिनि। बाबा चवनि था ॾिसो विपरीत बुद्धि ऐं प्रीत बुद्धि जे लाइ बाबा चई की पोइ माण्हू चईंदा आहिनि नाम रूप खां न्यारो पोइ साक्षात्कार थींदो आहे लाइट जो निराकार जो। त आत्मा जो थियो परमात्मा जो फ़र्क़ु त न पवंदो न। बाक़ी शक्ति में शक्ति सां सम्झी सघंदा आहियूं। मनुष्य बल मनुष्य आहिनि, उन्हनि में बि त मर्तबा हूंदा आहिनि न। हाँ त उहो ई आत्मा बल आत्मा आहे, लेकिन बाबा जी आत्मा में ज़्यादा शक्ति आहे। बुद्धि जो फ़र्क़ु आहे। ज्ञान सागर न तव्हांखे ज्ञान ॾिनई त हुनखे यादि कंदा आहिनि। उहा अवस्था तव्हांजी अंत में ठहींदी। ज्ञान सागर जो असांखे ज्ञान ॾिनई उनखे यादि कंदा आहियो त उहा अवस्था असांजी अंत में ठहींदी। बाबा चई न बाक़ी आत्मा परमात्मा जो रूप हिकु जहिड़ो आहे, लेकिन ताक़त में अलॻि अलॻि आहे न। त बाबा चई बुद्धि में ज्ञान सागर असांखे ज्ञान ॾिनई त हुनखे यादि कंदा आहियूं। त असां बाबा चई न अंत में जे कृष्ण जी आत्मा नंबर 1 आहे, जे बाबा जो सभु ज्ञान गुण शक्तियां स्वयं में धारण कई त उहा बाप समान ठही वई न। तीअं असां बि कंदे कंदे पोइ अंत में बाबा जहिड़ा गुण शक्ति ज्ञान अची वेंदो। पोइ बाप समान स्थिति थी वेंदी असांजी। अमृत वेले सिमर सिमर सुख पायो। बस लेटे रहो परंतु नींद न अचणी खपे। पंहिंजो हट करे विहणो खपे। महिनत आहे न। वेद माण्हू बि दवाई ॾींदा आहिनि अमृत वेले जे लाइ। हीअ बि दवाई आहे न। रचता बाप ब्रह्मा द्वारा ब्रह्मण रची करे पढ़ाईंदा आहिनि। हीअ ॻाल्हि सभिनि खे सम्झाइणी आहे। बाबा चईंदा आहिनि बाबा खे यादि कंदे कंदे निंड अचे, लेकिन हट करे पंहिंजो विहणो आहे। महिनत आहे। वेद माण्हू बि दवाई ॾींदा आहिनि अमृत वेले जे लाइ। हीअ बि दवाई आहे न। चईंदा आहिनि न सुबुह सुबुह उथ के ख़ाली पेट इहे खाइजो, छो जो असांजो शरीर पोइ उन हिसाब सां डाइजेस्ट करे छॾंदो आहे। रचयिता बाप ब्रह्मा द्वारा ब्रह्मण रची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। हीअ ॻाल्हि सभिनि खे सम्झाइणी आहे। छा मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी जो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार असां ईश्वर जी गोद वरिती आहे, पोइ देवता जी गोद में वेंदासीं। हिन रूहानी नशे में रहणो, पंहिंजो ॿियनि जो कल्याण करिणो। उत्तरा अमृत वेले उथी करे ज्ञान सागर जे ज्ञान जो मनन करिणो। अमृत वेले उथी करे ज्ञान सागर जी ज्ञान जो मनन करिणो आहे। हिकु जी अव्यभिचारी यादि में रहणो आहे। देह अभिमान छॾे स्वयं खे आत्मा निश्चय करिणो। असां ईश्वर जी गोद वरिती आहे, पोइ देवता जी गोद में ईंदासीं। नशो रखो, पंहिंजो ॿियनि जो कल्याण करो। अमृत वेले उथी ज्ञान सागर जे ज्ञान जो मनन करिणो आहे। अमृत वेले उथी करे माण्हू दुनिया वारा जाप जपदा आहिनि, नाम जपदा आहिनि, लेकिन असांखे छा करिणो आहे? ज्ञान सिमरन करिणो, मनन करिणो आहे। हिकु जी अव्यभिचारी यादि में रहणो आहे। देह अभिमानी छॾे स्वयं खे आत्मा सम्झणो आहे। वरदान अमृत वेले सां राति ताईं यादि जी विधि हर कर्म करण वारा। अमृत वेले खां राति ताईं यादि जी विधि पूर्वक हर कर्म करण वारा सिद्धि स्वरूप ठा।
अमृत वेले खां राति ताईं जो बि कर्म करो यादि जी विधि पूर्वक करो त हर कर्म जी सिद्धि मिली वेंदी। सभिनि खां वॾे ते वॾी सिद्धि आहे प्रत्यक्ष फल जे रूप में अतींद्रिय सुख जी अनुभूति थियणु। सभिनि खां वॾी सिद्धि आहे प्रत्यक्ष फल जे रूप में अतींद्रिय सुख जी अनुभूति। सदा सुख जी लहरनि में ख़ुशी जी लहरनि में लहराईंदा रहो। बाबा चवनि था सदा सुख जी लहरनि में ख़ुशियुनि जी लहरनि में लहराईंदा रहो। सदा सुखनि जी बाबा जे ज्ञान जे मनन चिंतन करे सदा सुखनि जी ऐं ख़ुशियुनि जी लहरनि में लहराईंदा रहो त इहे प्रत्यक्ष फल बि मिलंदो आहे, पोइ भविष्य फल बि मिलंदो आहे असांखे। ये प्रत्यक्ष फल बि मिलंदो आहे। हाणे बि सुख ऐं ख़ुशी में असां अतींद्रिय सुख ऐं ख़ुशी में बाबा सां गॾु मौज कंदा आहियूं ऐं भविष्य में त मिलंदो ई। हिन समय जो प्रत्यक्ष फल अनेक भविष्य जन्मनि जे फल सां श्रेष्ठ आहे। हिन समय जो प्रत्यक्ष फल अनेक भविष्य जन्मनि जे फल सां श्रेष्ठ आहे न। हाणे हाणे कयो, हाणे हाणे मिलियो, इनखे चइबो आहे प्रत्यक्ष फल। स्लोगन आहे स्वयं खे निमित सम्झी करे हर कर्म करो त न्यारा ऐं प्यारा रहंदव। सदा स्वयं खे निमित सम्झी करे हर कर्म करो कि मां निमित आत्मा आहियां त सर्व जा सर्व सां न्यारा बाप ऐं सर्व जा प्यारा थी वेंदासीं। मांपन न अची सघंदो हिन में बाबा चए थो मांपन न अची सघंदो। जॾहिं निमित सम्झंदा आहियूं त मांपन न ईंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।